काज़ी अहमद मां साजिद अली उन्नड़ जी रिपोर्ट मुताबिक़ काज़ी अहमद ॻोठ मोहम्मद हनीफ़ चांडियो जी लिंक रोड जो PPMPA सरदार ख़ान मोहम्मद ॾाहिरी इफ़्तिताह कयो। उन मौक़े ते इफ़्तिताही तक़रीब खे ख़िताब कंदे PPMPA ख़ान मोहम्मद ॾाहिरी चयो त पीपल्स पार्टी वधि खां वधि तरक़ियाती रिकॉर्ड कम कराया आहिनि ऐं बेरोज़गारनि खे नौकरियूं ॾेई रोज़गार सां लॻायो आहे। हुन चयो त PP खे छॾींदड़ जो हशर सभिनी जे साम्हूं आहे। हुन चयो त ज़िले जे ॿियनि तालुक़नि जे भेट में काज़ी अहमद खे हर लिहाज़ सां नज़रअंदाज़ कयो वियो आहे। मूं पंहिंजे वसआहर तक जे अवाम जी ख़िदमत कई आहे। हुन चयो त काज़ी अहमद तालुक़े जे IBA टेस्ट पास 40% मार्कूं खणंदड़ नौजवाननि खे ऑफर आर्डर ॾेई खेनि भर्ती कयो वञे। हुन चयो त ज़िले शहीद बेनज़ीराबाद जे ॿियनि तालुक़नि में PST ऐं JST जूं सीटूं वधीक हुजण करे 40+ उमेदवारनि खे भर्ती कयो वियो आहे। ख़बर नाहे त तालुक़े काज़ी अहमद खे छो नज़रअंदाज़ कयो वियो आहे। हुन चयो त मां PP जो हिसो आहियां ऐं रहंदुसि। पार्टी क़यादत जी मर्ज़ी आहे जंहिंखे MPA जी टिकट ॾिए। पार्टी जो फ़ैसिलो क़बूल हूंदो। जॾहिं त इफ़्तिताही तक़रीब खे PP अॻवान रईस मोहम्मद हनीफ़ चांडियो, रईस अली रज़ा चांडियो ऐं ॿियनि ख़िताब कयो।